अॼु असीं यूनिट नंबर 8 में एराज़ीअ जे बारे में पढ़ंदासीं। एराज़ी कंहिं बि शक्ल जे इलाइक़े में समायल जाइ खे एराज़ी चइजे थो। एराज़ी मालूम करण लाइ फार्मूलो: कंहिं बि शक्ल जी डेघ ऐं वेकर जी ज़रब उपत उन्हीअ शक्ल जी एराज़ी आहे। मिसाल में असीं हिकु मुस्ततील ABCD जी एराज़ी मालूम कंदासीं। ॾिनल मुस्ततील ABCD जी डेघ 5 सेंटीमीटर आहे ऐं वेकर 2 सेंटीमीटर आहे। हाणे असीं मुस्ततील ABCD जी एराज़ी मालूम करण जे लाइ ॾिनल मुस्ततील जी डेघ ऐं वेकर खे पाण में ज़रब कंदासीं। जॾहिं असां डेघ 5 ऐं वेकर 2 खे पाण में ज़रब कयोसीं त असांखे ज़रब उपत 10 मिलियो। जीअं त मिलियल मुस्ततील ABCD जी डेघ ऐं वेकर सेंटीमीटर में मिलियल आहे, तंहिं करे ॾिनल मुस्ततील जी एराज़ी 10 चौरस सेंटीमीटर आहे। साॻीअ तरह चौरस मीटर, चौरस किलोमीटर, चौरस मिलीमीटर वग़ैरह एराज़ीअ जा एका इस्तेमालु करे सघूं था।